घोटकी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन घोटकी जो सालिनो इलेक्शन में फ्रेंड्स लॉयर्स पैनल जो सदारती उम्मीदवार एडवोकेट लियाकत अली मलानो और जनरल सेक्रेटरी एडवोकेट वज़ीर अहमद घोटो कामयाब थी विया। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन घोटकी जी चूंडुनि लाइ फ्रेंड्स लॉयर्स पैनल और प्रोग्रेसिव लॉयर्स पैनल के उम्मीदवारनि विच में मुक़ाबलो थियो। इन मौके ते वकील बिरादरी पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कयो। जारी कयल नतीजन मूजिब फ्रेंड्स लॉयर्स पैनल जो सदारती उम्मीदवार एडवोकेट लियाकत अली मलानो 195 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त संदसि मद मुक़ाबिल प्रोग्रेसिव लॉयर्स पैनल जो उम्मीदवार सदाम चंद 174 वोट हासिल किया। फ्रेंड्स लॉयर्स पैनल जे जनरल सेक्रेटरी जो उम्मीदवार एडवोकेट वज़ीर अहमद बट्टू 148 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त संदसि मुख़ालिफ़ प्रोग्रेसिव लॉयर्स पैनल जे उम्मीदवार एडवोकेट अब्दुल्ला घोटो 122 वोट हासिल किया। इन मौके ते एडवोकेट असगर अली पनिहार, एडवोकेट आसिफ अली धारिजो, मुकेश कुमार, एडवोकेट अब्दुल हफीज़ मीरानी, एडवोकेट राना कबीर अख्तर, एडवोकेट राना मोहम्मद उमर, एडवोकेट दिलावर लखन, एडवोकेट बशीर अहमद और डिस्ट्रिक्ट बार घोटकी जे वकील बिरादरी पारां फ्रेंड्स लॉयर्स पैनल जी कामयाब उम्मीदवारनि खे गुलनि जा हार पाराए खेनि मुबारक ॾिनियूं। 18 सालनि खां वठी जेका चेंजिंग आड़ी आहे इहा असांजे ॿाहिरनि पयार साहब वज़ीर साहब सां गॾिजी करा वॾी चेंजिंग आंदी आहे। इंशाअल्लाह ताला हाणे जेको आहे ॿार में कमु जेको हलंदो हिकु सुठे नमूने यंगेस्ट दोस्त यंगर दोस्तनि उहो अॻिते बि चेंजिंग आणींदा इंशाअल्लाह। मोहतरम सीनियर्स जो शुक्रगुज़ार आहियां, पंहिंजे कुलीग्स जो ऐं नौजवान दोस्तनि जो जन असांजो साथ ॾिनो आहे। ही नौजवान आहे लियाकत मलानो नौजवान आहे ऐं ॿिया असांजा जो दोस्त खटे आया आहिनि उहे नौजवान आहिनि। इंशाअल्लाह ताला ॿार ऐं बेंच जा बि मसइला हल कंदा, ॿार ऐं बेंच खां ॿाहिरि जेके मसइला हूंदा जनरल पब्लिक जा उहे बि मसइला हल कंदा ऐं हीअ जेका शुरुआत थी आहे इंशाअल्लाह ताला ही शुरुआत जेका आहे नौजवाननि जे भलाई जे लाइ आम माण्हू जी भलाई लाइ शुरुआत थी आहे ऐं इंसाफ़ जे तकड़े हुसूल लाइ थी आहे। सभिनी दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे वोट ॾिना कामयाबु कयो। इहो हिकिड़ो घोटकी बार जो न पर सिंध जे लेवल ते इनकलाब आहे त पुराणा बुत किरनि था पिया। इहो कराची खां वठी घोटकी ताईं सिलसिलो जारी आहे। जेके बि पुराणा बुत हूंदा जंहिं पंहिंजे ॿार खे पंहिंजी जागीर सम्झी हुई उन्हनि खे अॼु ख़बर पइजी वई त असांजी जागीर न आहे, जागीर हिकिड़े ग़रीब अवामी वकील जी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।